अल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु व नशहदु अन्न सय्यिदना व शफीअना व हबीबना व नूरना व नूर अव्वलिना व नूर आखिरना व मौलाना व मनजाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व बारक व सल्लम तस्लीमन कसीरा। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। शहरु रमज़ानल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन हुदल लिन्नास व बय्यिनातिन मिनल हुदा वल फ़ुरक़ान। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। बंदाए परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दोस्त दारे चार यारम ताब औलाद अली। मज़हबे हनफिया दारम मिल्लते हजरत खलील। ज़ेर साये गौसे आज़म खाक पाए हर वली। ऐ बुलबुलान गुंटे गुलजार अहमदी सल्लु अला मुहम्मदिन व आले मुहम्मदी सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझा मोहतरम दोस्तों, यारा भाइरो ऐं बुजुर्गो, अवां जे साम्हूं अल्लाह जे कलाम करीम जंहिं आयत सगोरी जे तिलावत जी मूं गुनाहगार खे सादत हासिल की आहे, उन में अल्लाह ताला 12 महीननि मां एक प्यारे ऐं मुक़द्दस शानदार महीने रमज़ान मुबारक जो ज़िक्र फरमायो आहे। अल्लाह ताला फरमायो त रमज़ान शरीफ़ जो महीनो उहो महीनो आहे जंहिंमें क़ुरान करीम लाथो वियो आहे माण्हुनि जे हिदायत जे लाइ, हक़ ऐं नाहक़ में फ़र्क़ करण जे लाइ। रमज़ान शरीफ़ जो महीनो निहायत शानदार महीनो आहे। इन जे करे शानदार महीनो आहे जो इन में क़ुरान करीम जो नुज़ूल थियो आहे। नंबर ॿियो, इन शानदार हुजण जी ॿी हैसियत इहा बि आहे जो इन में अल्लाह जल्ल जलालहू अमन वालहू पंहिंजे बाननि ते रोज़नि जहिड़ी अहम ऐं निहायत प्यारी इबादत फर्ज़ कई आहे। रमज़ान शरीफ़ जो केतिरो शान आहे क़ुरान पाक जे लफ़्ज़नि में तसर इहो आयो त उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन, इन में क़ुरान पाक लाथो वियो आहे। ऐं क़ुरान करीम जो ही मक़ाम आहे जो जंहिं रात में लहे
वह रात बि शान वारी, जंहिं शहर में रहे वो शहर बि शान वारो, जंहिं मलाइक जे हथां अचे वो मलाइक बि शान वारो, ऐं जंहिं महबूब नबी ते लहे वो महबूब नबी बि सभिनी खां शान वारो। अल्लाह जल जलालहू अमन वालहू जा बानहू रमज़ान शरीफ़ जे मुतालिक मुझे सुहिणे नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम छा फरमायो आहे, वरी दुरूद शरीफ़ पढ़ो मां अर्ज़ कयां। बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ़ पढ़ो। ये रिकॉर्डिंग हाफिज मुश्ताक सेवानी की तरफ का। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। प्यारे हबीब करीम अलैहिस्सलाम जो सहाबी हजरत सय्यदना अबू हुरैरा रदियल्लाहु ताला अन्हु राविया सुहिणे हबीब करीम जी ज़ात बरकात खां ॿुधुम नबी से फरमाइनि था पिया त रमज़ान जो महीनो जॾहिं ईंदो आहे, सुभान अल्लाह सुभान अल्लाह, लफ्ज़ मुझे हबीब सुहिणे जा कहिड़ा आहिनि, इज़ा दखल रमज़ान फुतिहत अबवाबुल जन्नत व गुल्लिकत अबवाब जहन्नम। जॾहिं रमज़ान जो महीनो ईंदो आहे त जन्नत जा दरवाज़ा खोलिया वेंदा आहिनि, जहन्नम जा दरवाज़ा बंदि कया वेंदा आहिनि। कंहिं बि जाइ जो, कंहिं बि कोट जो, कंहिं बि कमरे जो जॾहिं दरवाज़ो ई बंदि हूंदो त केरु अंदरि वञी न सघंदो। अल्लाह ताला रमज़ान शरीफ़ जी सदक़ी एॾी महिरबानी थो करे जो जहन्नम जा दरवाज़ा ई बंदि कराए छॾे, न खुलियल हूंदा न बाना जहन्नम में वेंदा। साईं ते छा था फरमाइनि, वसुलसिलत शयातीन, शैतान खे ज़ंजीर विझी ॿधो वेंदो आहे। बाना बहाना ठाहींदा आहिनि, यार रोज़ा रखां पर अदा शैतान मूंखे ख़राब कयो। अल्लाह ताला फरमायो तव्हांजो इहो बहानो बि ख़त्म थो कयां, शैतान ॿधाए थो छॾियां। ॿी हदीस में आयो सुलसिलत शयातीन व मरदतुल जिन्न, सरकश जिन्न जेके आहिनि उहे बि अल्लाह ताला ॿधाए छॾींदो आहे त मथां मुंहिंजे ॿारनि खे मुंहिंजे इबादत खां रोकीनि, इबादत खां गाफ़िल कनि, इबादत खां परे कनि। नतीजो छा निकितो त जेको माण्हू शैतान जे ॿधजण खां पोइ शैतान ॿधा पिया आहिनि पोइ बि रोज़ा नथो रखे त नतीजो इहो थो निकिरे हुनजी पंहिंजे अंदर जी ख़बासत आहे, पंहिंजी ख़राबी आहे, पंहिंजी बेकिरदारी आहे, पंहिंजी बेकारी आहे। हुनजो वॾो दुश्मन जेको शैतान खां निहायत अहम दुश्मन आहे नफ्स आहे, उन नफ्स खे ई मौक़ो ॾेई पंहिंजे ला नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक अल्लाह जो अज़ाब ऐं सज़ा विहाईंदो आहे। मदीने जे साईं जा अहिड़ा प्यारा अल्फाज़ कहिड़ा आहिनि त शैतान ॿधिजी विया, जन्नत जा दरवाज़ा खुली विया, जहन्नम जा दरवाज़ा बंदि थी विया। ॿी रिवायत आयो त अल्लाह ताला पंहिंजे रहमत जा दरवाज़ा खोले छॾींदो आहे। ॿी रिवायत में छा आयो, उनजो रावी केरु आहे, हज़रत सहल बिन सअद रज़ियल्लाहु ताला अन्हु। उहो साईं तो फरमाए मुंहिंजा सुहिणा नबी फरमाइनि था त जन्नत जा 8 दरवाज़ा आहिनि। हिकिड़े दरवाज़े जो नालो आहे रैयान। रैयान निकतल आहे रई खां, माना ड्रव कराईंदड़। उन खां जेको बि अंदरि वियो उन जे लाइ ड्रव ई ड्रव हूंदा, न गर्मी हूंदी, न सर्दी हूंदी, न उञ हूंदी, न बुख हूंदी, न तकलीफ़ हूंदी। अल्लाह ताला जी बेपायान नेमतुनि जो मरकज़ हूंदो। मुंहिंजे सुहिणे हबीब करीम जा उम्मतीयो, एॾो अहम महीनो असां वटि अचे, एॾी प्यारी इबादत असांखे मिले जो ॾींहं जो बि अल्लाह ताला जी इबादत हुजे, राति जो बि अल्लाह ताला जी इबादत हुजे, ऐं पोइ बि असीं बेकार बनी वेही रहूं त असीं अल्लाह ताला जे बारगाह में कहिड़ो जवाबु ॾींदासीं। सवाल ही आहे त रमज़ान शरीफ़ में अहम इबादत के रोज़ा आहिनि उहे कॾहिं फ़र्ज़ थिया, कीअं फ़र्ज़ थिया। दुरूद मुंहिंजे साईं ते मिली पढ़ो जीअं मां पढ़ायां त मां और तव्हांखे अर्ज़ु कयां, सभई पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। अल्लामा नभानी मोहम्मद यूसुफ नभानी रहमतुल्लाह अलैह अनवारे मोहम्मदिया में आंदो आहे रमज़ान शरीफ़ जा रोज़ा 2 सन हिजरी में फ़र्ज़ थिया। मदीने वारो साईं जॾहिं मक्की पाक में हिजरत करे मदीने में आया, सुभान अल्लाह, ताजा कयो सुभान अल्लाह।
साईं वॾा महिरबान, वॾा करीम, वॾा रहीम आहिनि। जिते आया उते रंग लाईंदा आया। हिकु अल्लाह जे बाने छा चयो आहे? तो अल्लाह अल्लाह अज़मत जूदो नवाले मुस्तफ़ा। महबूब जी सखा बि निहारियो, नवाज़शूं बि निहारियो। जंहिं ते महिरबानी कनि तंहिंजा बेड़ा पार करे छॾींदी। अल्लाह अल्लाह अज़मत जूदो नवाले मुस्तफ़ा। मेरी एक एक सांस है महवे जमाले मुस्तफ़ा। ये अल्लाह जा बाना जिनखे नबी सां दीदार थींदा आहिनि, हबीब जी ज़ियारत शरफ़ हासिल थींदो आहे। उहे भई इहे फ़ैसिला ॿुधाईंदा आहिनि त मेरी एक एक सांस है महवे जमाले मुस्तफ़ा। अॻिते छा बयान फरमाई? चांद सूरज की हकीकत क्या कहूँ रोशन तो है। दिन उवैसे मुस्तफ़ा है शब बिलाले मुस्तफ़ा। केॾी प्यारी ॻाल्हि थो करे। दिन उवैसे मुस्तफ़ा है, यानी जो उवैस करनी महबूब करीम जो आशिक़ हो। ॾींहुं ईअं महबूब जे जमाल ते मस्त। ॾींहं में केॾी रोशनी हूंदी आहे, केॾी चमक हूंदी आहे, केॾी तजल्ली हूंदी आहे। पूरी दुनिया जो निज़ाम ॾींहं जो हलंदो आहे, पर अल्लाह जे महबूब आशिक़ फरमाए थो त ॾींहं में इहा कहिड़ी कैफ़ियत आहे। ॾींहुं मुंहिंजे मुस्तफ़ा जे अॻियां ईअं मस्तानो ऐं परेशान आहे हबीब जे जमाल जे लाइ, जे हज़रत उवैस करनी ग़ाइबाना मस्त लॻो पियो। चांद सूरज की हकीकत क्या कहूँ रोशन तो है। दिन उवैसे मुस्तफ़ा है शब बिलाले मुस्तफ़ा। रात वरी ईअं आशिक़ आहे हज़रत बिलाल हबीब ते आशिक़ हो। अहिड़े महबूब जी ज़ात जॾहिं मके खे छॾे मदीने में हिजरत करे आया। हिकिड़ो साल गुज़रियो आहे, ॿियो साल आयो आहे, ॿियो सन हिजरी आहे। उन ॿिए सन हिजरीअ में मुंहिंजे दिल भर हबीब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बरकत उम्मत ते अल्लाह ताला रोज़ा फर्ज़ फरमाया। रमज़ान पाक जी बरकत बयान थी। नबी साईं केतिरा रमज़ान रोज़ा रखिया। अल्लामा नबहानी लिखे थो पियो त महबूबन करीमन ने 9 रमज़ान रोज़ा रखिया। घणा रमज़ान था? 9 रमज़ान रोज़ा रखियाऊं। ऐं हबीब करीम जी ज़ात बरकत जो प्यारो सहाबी फरमाए थो त रमज़ान महीने में जिब्रील ईंदो हो ऐं महबूब करीम सां गॾु वेही क़ुरान जो दौर कंदो हो। जेताईं हाफ़िज़ सगोरा 11 महीना क़ुरान पाक घटि ॾिसंदा आहियो। जॾहिं तरावीह जो दॿा ईंदो आहे पोइ 2 ॼणा गॾिजी 4 ॼणा गॾिजी वेही ॿुधंदा आहियूं। यार मथां को मौली पुठियां बीहे, मथां को हाफ़िज़ बीहे ॾे घुमरो त जमात अक़ीदो ई रही पवे। जे भेरा ॾींदा आहिनि क़ुरान पाक जा हाफ़िज़, ईअं मदीने वारे साईं जे दरबार में जिब्रील ईंदो हो। कान युदारिसुल क़ुरान, हबीब करीम सां गॾु वेही क़ुरान पाक जो दौर कंदो हो, ॿुधंदा हुआ, ॿुधाईंदा। एॾो ई प्यारो महीनो जो मुंहिंजा सुहिणा नबी फरमाईंदा पिया त इन रमज़ान जे मुक़दस महीने में जेकॾहिं को माण्हू नफ़िल पढ़े त उनखे फ़र्ज़ जो सवाब आहे। हिकिड़ो फ़र्ज़ पढ़े उनखे 70 फ़र्ज़नि जो सवाब आहे। सुहिणा नबी फरमाईंदा त रमज़ान एॾो प्यारो महीनो आहे जॾहिं शबान जी आख़िरी तारीख़ थींदी आहे। मुस्लमान ईमान वारा रमज़ान महीने जे इंतज़ार में ओलड़े निहारींदा चंड घिरियो आहे या न। जंहिंखे चंड नज़र आयो, चंड ॾिसी ख़ुशि थींदो आहे। मुंहिंजा दिल भर फरमाईंदा त उन ख़ुशि थियण जे सदके दिल में चवंदो मुंहिंजा मौला वॾा एहसान की वॾी महिरबानी कई, एॾो शानदार महीनो मिलाई ज़िंदगी में, ख़ुशि थींदो आहे। रोज़े जी नियत कंदो आहे त मौला हाणे मां रोज़ा रखंदुसि। महबूब फरमाईंदा पिया उन ख़ुशि थियण सां ई अल्लाह ताला उन ते जहन्नम जी बाहि हराम करे छॾींदो आहे। निमाज़ में आहे अल्हम्दुलिल्लाह दर्जो आहे। ज़कात वारो ज़कात ॾे पियो उन महिल दर्जो आहे। हज वारो हज करे पियो उन महिल दर्जो आहे। पर जेकर हज वारो, ज़कात वारो, रोज़ निमाज़ वारो या नथो करे त का ॻाल्हि कान्हे का, मगर रोज़ो अहिड़ी प्यारी इबादत आहे जो सुतो पियो आहे, खाए न भॼे रोज़ो न, सुतो पियो आहे, हले पियो, सफ़र पियो करे, वेठो आहे, कंहिंसां कचहरी पियो करे, हिन जो पसाह जेको आहे सो अल्लाह जे इबादत में शुमार थींदो आहे।
एतिरे क़दुरु मुंहिंजा साईं फरमाईंदा था त नौम साइम इबादतुन, रोज़ेदार जी निंड बि इबादत आहे। निमाज़ निंड में न थींदी, निमाज़ निंड में न थींदी, निंड जे करे वज़ू वॼी पवंदो, निमाज़ थींदी कान का। पर जेकॾहिं रोज़ेदार निंड में पियो आहे, मुंहिंजा महबूब फरमाईंदा त रोज़ भॼंदो कोन हिन जा फसाह जेके आहिनि उहे बि अल्लाह ताला जी इबादत में शुमार थींदा। उन्हनि जे करे बि अल्लाह ताला जी हिन ते महिरबानी पई थींदी। दुरूद मुंहिंजे हबीब ते वॾे आवाज़ सां पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। हज़रत बादशाह पीर सुहिणे रहमतुल्लाह अलैहि के रमज़ान जे महीने जो क़दुरु आहे, रमज़ान महीने जी शान खे मालूम करण वारा बुज़ुर्ग आहे। उन्हनि खे महसूस हो त हिन अल्लाह जे महीने जी केॾी इज़त ऐं अज़मत आहे। इहो ई वजह हो जो पाण ॼमंदे ई ॼावा, जॾहिं ॼावाहनि संदन जीजल अम्मा खेन सीने सां लॻाए थी त पाण खीर नथा पियनि। हिकु अल्लाह जे बारे छा बयान फरमायो, खुदा के फज़ल से हम पर है साया गौस आज़म का। अल्लाह जी असां ते वॾी महिरबानी आहे जो सुन्नी आहियूं। पर यादि रखो, सुन्नीअ में बि केतिरा गैर सुन्नी अची लिक कई अथनि माण्हुनि खे बेवकूफ़ बनाइण जे लाइ, मुझाइण जे लाइ, ख़राब करण जे लाइ। जेकॾहिं ज़हर जो माण्हू ॿुधाइनि त ज़हर केरु खाईंदो कोन को, जे चवनि उथंदे त सुन्नी न आहियूं त केरु वेझो ई कोन ईंदो। पोइ फासाइण जे लाइ चवंदा हल त असीं सुन्नी आहियूं। माण्हू असां वटि अचनि, माण्हू असां सां फासनि, माण्हू असां सां ॿधनि, काबू थियनि। उन खां पोइ उन्हनि में आहिस्ते आहिस्ते वहाबियत पैदा कंदा, शीयत पैदा कंदा, रिफ़्ज़ पैदा कंदा, खुरूज पैदा कंदा, हारजी पैदा कंदा। वींदे वींदे कादियानी जहिड़ा दज्जाल मुर्तद उहे बि चवंदा त असीं मुस्लमान आहियूं, असीं नबी जे मुहबत वारा आहियूं। पर अल्लाह ताला पनाह में रखे हिन आख़िरी दौर में मुस्लमानो सुन्नी उनखे यकीन करे मञियो जंहिंजे उथंदे वेहंदे ज़बान ते या रसूल अल्लाह जा नारा हुजनि, या रसूल अल्लाह चवण महबूब आका जे आशिक जो शिआर थी वियो आहे, निशानी थी वई आहे। जंहिंजे दिलि में पीर सां प्यार आहे ऐं हबीब करीम जो प्यारो आहे, उनजो उथंदे वेहंदे या रसूल अल्लाह वारो नारो। मुंहिंजे हबीब जा उम्मतियो, दुरूद सभई भला आहिनि, सभई सलातूं भलियूं आहिनि, कहिड़े बि सीरे सां पढ़ो। पर ख़ुसूसन पंहिंजे अक़ीदे खे, सुन्नियत खे ज़ाहिर करण जे लाइ इहो दुरूद पढ़ंदा कयो, वॾे आवाज़ सां पढ़ंदा कयो, मस्जिदनि में पढ़ंदा कयो, मदरसनि में पढ़ंदा कयो, बस जीप में पढ़ंदा कयो, कार गाॾी में पढ़ंदा कयो। छा पढ़ंदा कयो? अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। रमज़ान शरीफ़ जो प्यारो महीनो ऐं मज़ो त रहे आ जो राति जो तरावियूं पढ़ी अल्लाह ताला जे मिठी इबादत करे वरी मदीने वारे खे सलातो सलाम सां यादि कयो, हबीब आका जे महिरबानी खे बयान कयो। मुंहिंजा मौला क़ुरान करीम तो ॾिनो आहे, रमज़ान तो ॾिनो आहे, रोज़ा तूं ॾिना हल, पर मालिक इन सभिनी जे मिलण जो वास्तो ज़रियो मदीने वारो आहे। छो न दिल भर खे बि यादि कंदा कयूं। साईं फरमाईंदा था रमज़ान जो महीनो एॾो प्यारो आहे, जॾहिं पहिरीं पहिरीं तारीख़ रमज़ान जो चंद्र बीहंदो आहे त जन्नत में थधी हीर हलंदी आहे। जन्नत जे वणनि जा पन पाण में टकरबा आहिनि, उन्हनि मां सुभान अल्लाह जो आवाज़ ईंदो आहे। जन्नत जूं हूरूं पुछंदियूं आहिनि छा आहे, आवाज़ ईंदो त रमज़ान जो चंद धरतीअ ते बीही वियो आहे, शैतान ॿधिजी विया, जहन्नम जा दरवाज़ा बंदि थी विया, सर्कश जिन काबू थी विया। मिठे मुहम्मद जी उम्मत खे मौक़ो मिलियो आहे तो हे पंहिंजे रब खे राज़ी करे हिकिड़े महीने जे महिनत सां पंहिंजे 11 महीननि जा गुनाह बख़्शाए छॾी। साईं अल्लाह अकबर या रसूल अल्लाह हक़ चार यार हबीब करीम जा परवानो। साईं फरमाईंदा पिया त 11 महीना
तो खाधो आ, तो पीतो आ, तो घुमियो ही, तूं उठियो ही, तूं वेठो ही, हर शइ तोखे मिली आहे। हिकिड़ो महीनो अल्लाह जे चवण ते पाण खे ॾींहं जो खाधे खां पीते खां घर वारी जे सोबत खां बचा, रोक, कंट्रोल कर। मुंहिंजा साईं फरमाए था हिकिड़े महीने जे सदके तुंहिंजे 11 महीननि जा गुनाह अल्लाह ताला बख़्शे छॾींदो। ॿी हदीस में आयो, मुंहिंजा मदीने जा साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, रमज़ान बि शफ़ाअत कंदो त क़ुरान बि शफ़ाअत कंदो। ऐं मज़े जी ॻाल्हि आहे त रमज़ान महीने में जिब्रील अची नबी करीम सां गॾु दौर थो करे। मज़े जी ॻाल्हि आहे जो रमज़ान जे महीने में हर सुन्नीअ जे मस्जिद में शिया न की पढ़नि तरावियूं, न की वेझा वञनि, न की मञीनि, हर सुन्नीअ जे मस्जिद में तव्हांखे तरावियूं नज़र ईंदियूं, जमात नज़र ईंदी, अल्लाह जे क़ुर जा ख़तमा नज़र ईंदा। केॾो न ख़ुशि नसीबो इंसान आहे जो सॼो ॾींहुं पंहिंजे रोज़गार सां वञे, पंहिंजे बच्चनि जे लाइ माश हासिल करे, पंहिंजे रोज़गार खे कमाए, सॼो ॾींहुं मसरूफ़ रहे, राति जो तरावियूं पढ़े, रमज़ान जे महीने में ख़त्मो क़ुर ॿुधी वञे, पंहिंजा ॿई जहान सुहिणा बनाए छॾे। अल्लाह ताला जा प्यारा मानो नबी करीम फरमाए था कुल्लु अमल इब्न आदम युदाफ लहू बिअशर अमसाल। हर इंसान जेको बि नेक अमल कंदो आहे अल्लाह उनखे 10 ते दर्जो ॾींदो आहे, वरी वधाए इला 700 दफ़िन, 700 खां करे टपाए छॾे, मर्ज़ी वारो आहे। रब थो फरमाए त ॾियूं सभु इबादतूं, बीड़ियूं, चोड़ियूं, ॾहोड़ियूं, ॿींदे 70 दर्जा ताईं मां तोखे ॾींदुमि, इल्ला सौम, पर रोज़े जो मामिलो निरालो। रोज़ो जो छा मिलंदो? अल्लाह ताला जो कुदसी इरशाद आहे कुदसी हदीस में, इल्ला सौम फइन्नहु ली व अना अजज़ी बिही। रोज़ो मुंहिंजे लाइ, रोज़े जो बदिलो मां पाण ॾींदुसि। तवज्जो ॾियो, हाणे नेकीअ जो बदिलो जेका बि नेकी आहे, निमाज़ जो बदिलो बि अल्लाह ॾींदो, ज़कात जो बदिलो बि अल्लाह ॾींदो, हज जो बदिलो बि अल्लाह ॾींदो, ख़ैरात जो बदिलो अल्लाह ॾींदो, इल्म पढ़ण जो बदिलो अल्लाह ॾींदो, हर भले कम जो बदिलो अल्लाह ॾींदो। पर रोज़े जे लाइ ख़ुसूसी फरमान आहे इल्ला सौम फइन्नहु ली व अना अजज़ी बिही व फी रिवायतिन व अना उजज़ा बिही। मां उन जो बदिलो ॾींदुसि या मां उन जे बदिले में ॾिनो वेंदुसि। मक़सद छा? त निमाज़ जे करे जन्नत, ज़कात जे करे जन्नत, हज जे करे जन्नत, फित्रे जे करे जन्नत, उज़हा जे करे जन्नत, हर भले कम जे करे जन्नत। पर रोज़े जे करे जन्नत खे पैदा करण वारे रब जो दीदार मिलंदो। अल्लाह फरमाए थो ॿी इबादत जो बदिलो तोखे खुलियल मिलंदो, छो त उन इबादत में नज़र पवंदी आहे त निमाज़ी निमाज़ पढ़े पियो, हाजी खे एहराम ॿधो पियो आहे, ख़ैरात ख़ैरात ॾे पियो, उज़हा वारो फंड न कुहे पियो, फितर ग़रीब खे झोली आबाद करे पियो। रोज़ो ॾिसण में न ईंदो आहे, कंहिंजे निरार ते लिखियलु न रोज़ेदार, कंहिंजे पेशनि ते लिखियलु हूंदो आहे, न हूंदो आहे। साईं फरमाइनि था पिया रोज़ो ॾिसण में न ईंदो आहे, जीअं रोज़ो लिकल इबादत आहे, ईअं रोज़ेदार खे रब जन्नत बि लिकाए ॾेई छॾींदो। जन्नत हदीस में आयो क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, अल्लाह फरमाए थो ऐन साइमून, रोज़ेदार किथे हली? उथंदा मौला अॼु वरी थो रोज़ा रखिया, हला छा मालिक हुकुम कंदो, छा कंदासीं? फरमान थींदो न, तव्हां मुंहिंजी लिकी इबादत कई आहे, खुफ़िया इबादत कई आहे, उञ बर्दाश्त कई आहे, बुख बर्दाश्त कई आहे, गर्मी सर्दी में रोज़ा रखंदा हुआ, एतिरी तकलीफ़ थींदी है जो तव्हांजूं ज़ुबानूं सुकी वेंदियूं, हू हलण खां कमज़ोर थी वेंदा हुआ। मुंहिंजा बानो जीअं तव्हां रब करीम खे उञ बुख में लिक में यादि कयो आहे, अचो ॿिया पोइ हली जन्नत जा पाणी पीअंदा, मां तव्हांखे पहिरियों ई थो प्यारे छॾियां। मुझे हबीब जा उम्मतियो, एतरी प्यारी इबादत आहे रोज़ो, एडी सुहिणी इबादत आहे रोज़ो, इन खां परे रहण मुस्लमान जो शान न आहे, इन खां गाफ़िल रहण मुस्लमान जो शान आहे, इन खे इस्तेमाल न करण मुस्लमान जो शान आहे। मुंहिंजा नबी सोना फरमाइनि था त 3 शख़्स आहिनि, अल्लाह उन्हनि जे मुंहं में धूड़ विझे, अल्लाह उन्हनि जे मुंहं में धूड़ विझे, रग़म अनफ़ रजुलिन, उन जो नक धूड़ में भरजे, मिट्टीअ में भरजे। केर? हिकिड़ो उहो शख़्स जंहिं वटि माउ पीउ आहिनि, उन्हनि खे राज़ी नथो बनाए,
उन्हनि जी ख़िदमत नथो करे, उन्हनि जा हक़ अदा नथो करे, उन्हनि जी फरमान बरदारी नथो करे। यादि रखो त वालिदैन जे हक़ हिकिड़ा हूंदा आहिनि संदन जीअरी, माण्हू उन्हनि खे जी चवे, उन्हनि जी ख़िदमत करे, उन्हनि जी ग़ुलामी ॾे, उन्हनि जे रूह खे राज़ी रखे। पर जेकर मरी विया आहिनि, दुनिया मां लॾे विया आहिनि, हाणे तोखे सोचाए त मां माउ पीउ खे राज़ी कयां, त उन जो इलाज इहो आहे त तूं माउ पीउ जे क़बर जी ज़ियारत कंदो कर, वालिदैन जी मज़ार ते वेंदो कर। वञण में एॾी पर भलाई बरकत आहे। मिशकातुल मसाबी बाब ज़ियारतुल क़ुबूर में हदीस आहे, मुंहिंजा सोना नबी फरमाइनि था त मन ज़ार क़बर अबवैहि औ अहदिहिमा फी कुल्ल जुमातिन ग़ुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही। जे माउ पीउ ॿिन्ही जी या हिकिड़ो मरी वियो आहे, उन जे मज़ार जी हर जुमे ते ज़ियारत कई, जुमे ते ज़ियारत करे मोटंदो, अॻियां गुनाह रब सभु बख़्शे छॾींदुसि। वालिदैन जी ज़ियारत, तवज्जो हुजो, वालिदैन जी ज़ियारत में एतिरी महिरबानी आहे। इमाम रब्बानी साईं लिखनि था पिया त वालिदैन खां वधीक हक़ उस्ताद जो, जे उस्ताद जे मज़ार जी ज़ियारत करे त अञा वधीक महिरबानी थींदी। उन खां वधीक हक़ कामिल मुर्शिद जो आहे, जेको वली कामिल। इमाम रब्बानी जा अल्फाज़ आहिनि मबदा माद में, त उन जो वधीक हक़ आहे अञा, छो त उहो इंसान खे हक़ीक़ी मंज़िल माणाईंदो आहे, हक़ीक़त ॾे पहुचाईंदो आहे, हक़ीक़ी दीदार कराईंदो आहे, रूहानियत फैज़ ऐं बरकतूं ॾेई नवाज़ींदो आहे। उन जे ज़ियारत में अञा वधीक महिरबानी थींदी। भला पीर जी ज़ियारत में बि फ़ाइदो, उस्ताद जी ज़ियारत में फ़ाइदो, वालिदैन जी ज़ियारत में फ़ाइदो, पर ॿुधायो त उनखे छा न मिलंदो जेको सभिनी जे आका जे दरबार जा दीदार कंदो, जेको सुहिणे मुहम्मद जे दर जी हाज़िरी तो ॾींदो। साम्हूं बि ॼाण खे ॿाहूं ॿधी ऐं अर्ज़ु कंदो, मुंहिंजा साईं मां गुनहगार बेकार बदकार आहियां, तुंहिंजे दरवाज़े ते आयो आहियां। मां त चवां थो त इनखे छा न मिलंदो, मख़लूक त मिलंदी पर ख़ालिक़ ॾींदी। दुनिया त मिलंदी, दुनिया जे पैदा करण रब मिली वेंदो, हर शइ मिली वेंदी, छो त मुस्तफ़ा जो दरवाज़ो अल्लाह जे मिलण जो दरवाज़ो आहे। साईं ॿियो उन शख़्स जो नक मिटी में भरिजे, धूड़ में भरिजे, केरु जंहिं जॻह मुंहिंजो नालो वरितो वञे ऐं मूं ते दुरूद न पढ़े, सलात न पढ़े, मूं मुस्तफ़ा करीम जी प्यार ऐं मुहबत में भरिजी अचे, सलात सलाह पढ़े, दुरूद पढ़े, त उन जे मुंहं में धूड़ न पवंदी। पर नथो पढ़े त उन जे मुंहं में धूड़ पवे। ॿियो केरु? अल्लाह अल्लाह। जो रमज़ान जो महीनो आयो आहे, प्यारो महीनो आयो आहे, फलम यामल फीह मा युरदी बिही रब्बहू। वो रमज़ान जे महीने में अहिड़ा अमल नथो करे जंहिंसां रब खे राज़ी बनाए, जे न कयई उन जे मुंहं में शल धूड़ हुजे। ॿी रिवायत में आयो आहे त नबी करीम जी ज़ात बाबरकात शाबान महीने जे 29 तारीख़ पंहिंजे मिंबर ते वेहंदा हुआ। उलमा, हाफ़िज़, दीनदार टोला जेके बि आहियो, अव्हां जो अखलाकी फर्ज़ आहे, ज़िम्मेदारी आहे, रमज़ान जे महीने जो शान बयान कयो। ज़रूरी न आहे त दावत मिले त बयान कयूं, जलसो हुजे त बयान कयूं, न न, मस्जिद में बयान कयो, मदरसे में बयान कयो, बस में वेठे बयान कयो, खट ते वेठे बयान कयो, दुकान ते वेठे बयान कयो, हर मजाह ते बयान कयो। जेकर असां तव्हांजे अर्ज़ करण सां मुस्तफ़ा करीम जो उम्मती को रोज़ेदार थी पवे त केॾी न अल्लाह जी महिरबानी, केॾी न अल्लाह जी करुणाज़ी थींदी। हिक जेॾनि खे, दोस्तनि खे, मिटनि खे, माइटनि खे, वींदे अबे खे, अम्मा खे, नंग खे, न्याणीअ खे, पुट खे, हर कंहिंखे मिनत करे प्यार सां कुर्ब सां मञा त अल्लाह जो महिमान महीनो आयो आहे, प्यारो रमज़ान आयो आहे, उथो रब कई मुंहिंजी ज़ात बरका जा रोज़ा रख। साईं फरमाइनि था जॾहिं पोइ असुर थींदो आहे, हर को खाए त पंहिंजे लाइ, पेट त पंहिंजो थो भरे, पर इन फिस्सूर बरकतन, इन पोइ असुर खाधे में जेको रोज़े जे ॾींहं सां खाधो थो वञे उन में बरकत ई बरकत आहे। ॿी रिवायत में छा आयो? इन अल्लाह व मलाइकतहू युसल्लून अलल मुतसहिरीन। जेके सहरी खाइण जे लाइ राति जो उथंदा आहिनि, अल्लाह रब जा मलाइक उन ते रहमतूं मोकिलींदा आहिनि। भला रोज़े खोलण महिल केतिरी महिरबानी आहे। मुंहिंजा प्यारा नबी फरमाइनि था निसाइम फरहतान, रोज़ेदार खे 2 फरहतूं आहिनि। हिकिड़ी जॾहिं रोज़ो खोले थो, हर शइ मज़ो पई ॾींदी,
खाधो पीतो चांहि शरबत बोतल मज़ो पीणी पी ॼण क़यामत जो ॾिहारो थींदो ऐं पंहिंजे रब जो दीदार थींदो। सुभान अल्लाह। लिसाम फरहतान फरहतुन इंद इफ्तारिही व फरहतुन इंद लिकाए रब्बिही। हिक रोज़े खोलण महिल महिरबानी थींदी आहे, ॿियो जॾहिं रोज़े खां पोइ क़यामत जो ॾिहारो रब जो दीदार। दुरत नासिना ने लिखियो आहे मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जी बारगाह में दुआ घुरी, रब अरनी अंजुर इलैक, मौला मूंखे पंहिंजो दीदार कराए त मां तोखे ॾिसां। फरमाना त लन तरानी, मूंखे ॾिसी न सघंदे, मुंहिंजो दीदार तुंहिंजे लाइ दुनिया में मुमकिन ई न आहे। नफ़ी ताकीद बि लऊं आहे, फैल मुस्तक़बिल जी नफ़ी थी लऊं सां असर ॾिसी न सघंदे। नबी खुदा जो सोच में आ, मौला भला मूंखे दीदार नथो थिए, भला के बाना आहिनि जेके तुंहिंजे कुर्ब जा मज़ा माणीनि। अल्लाह फरमायो त मूंसां तूं मूंसां ॻाल्हाई पियो न, हा मुंहिंजे तुंहिंजे विच में हिजाब आहिनि, पर्दा आहिनि, हा साईं। जॾहिं आख़िरी दौर थींदो मुंहिंजे हबीब जा उम्मती ईंदा, ग़रीब हूंदा, मज़दूर हूंदा, नौकर हूंदा, मुलाज़िम हूंदा, अमीर हूंदा, पीर हूंदा। ॻाल्हायो त सही। क्या कल्ब को निस्बत है शहनशाह अरब से, चलती है मेरी सांस भी ताज़ीम अदब से। क्या कल्ब को निस्बत है शहनशाह अरब से। अक्ति छा तो बयान करे, दो जख्म जलना मुझे मरगूब है वल्लाह, दो जख्म जलना मुझे मरगूब है वल्लाह। बख्शिश भी अगर हो तो मोहम्मद के सबब से। क्या कल्ब को निस्बत है शहनशाह अरब से। सोचो सोचो जो मूंखे दो जख्म वञणु पसंदि आहे, दो अज़ाब आहे, तकलीफ़ आहे, जो सभु आहे सही, पर मूंखे मज़ो ॿियो थो ज़हन में अचे, उहो कहिड़ो, मां गुनहगार दो जख्म में हुजां, मुंहिंजो मदीने वारो पंहिंजे हथनि सां मूंखे ॿाहिरि अची कढे। असल दोज़ख मुंहिंजा मुराद आहे तकलीफ़ूं दुनिया जो, अज़ाब ईज़ा जेके आशिक़नि खे मिलंदा आहिनि, सदमा मिलंदा आहिनि, सूर मिलंदा आहिनि। ऐं बेटा घोट फरमायो आहे न त असल आशिक़नि जो सिर न सांढण कम, सब सिरनि खां अॻिरो संदो दो सादम। ही हॾो ऐं चम घोरियो मुहब में हारतां। हाणे इहो दुनिया जा इम्तिहान, उनखे न दोज़ख सॼो आहे, पर भला जे ताईं हिकिड़े आख़िरत वारो दोज़ख चओ त बि मुराद छा आहे त जेकॾहिं मलाइक मूंखे उछलाईंदा त मूंखे इहा ॻाल्हि पसंदि आहे, छो त मां निधन कोन आहियां। दुनिया ॾिसंदी त मदीने वारो पंहिंजे पाक हथनि सां ॿाहिरि कढी रहियो आहे। ए बाद मदीना मुझे तू भूल गई क्या, ए बाद मदीना मुझे तू भूल गई क्या। हर सांस पे तकता हूँ तेरी राह में कब से। हर वक्त जो मदीना तुझी वाट निहारिया। आजा सुभान अल्लाह चओ। रोज़े मायूस करे छॾियो, रखड़ा पांदा, तरावियूं पढ़ियूं पंहिंजियूं, उञ लॻंदी, बुख लॻंदी, नफ़्स खे पादर लॻंदो, मरी वियासीं। होश करे पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ए बाद मदीना मुझे तू भूल गई क्या। मदीने का अचन वारी हवा मूंखे विसारे छॾी। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हर सांस पे तकता हूँ तेरी राह में कब से। क्या कल्ब को निस्बत है शहनशाह अरब से। जश्न शब मेराज वहाँ मनता है अब तक। क्या इश्क फरिश्तों को है इस माह रजब से। सुभान अल्लाह। मलाइकन लैनू लगा पे दीदार कया। सुभान अल्लाह। क्या इश्क फरिश्तों को है इस माह रजब से, इस माह रजब से। मुझे हबीब जा परवानो नबी पाक जी ज़ात बरकात खे ॾाढो महीनो प्यारो आहे, एतिरो प्यारो आहे जो पाण शअबान जे 29 तारीख़ मिंबर ते वेहंदा हुआ, सहाबनि खे इकट्ठी कराए गॾु करे विहारींदा हुआ। हज़रत सलमान फारसी तो फरमाए त महबूब बीही छा चवंदा हुआ
अय्युहन्नास कद अज़ल्लकुम शहरुन अज़ीमुन मुबारकुन। मुझा उम्मतियो क़यामत ते अचण वारो इंसानो उहो महीनो तो अचे जेको तव्हांखे ईअं ढकींदो जो ककरनि जी छांव ढके बीहंदी आहे। साईं अज़ल्लकुम नबी पाक जे लफ़्ज़ ते गौर कयो। ईअं कोन चओ त जाअकुम तव्हां वटि ईंदो न। अज़ल्लकुम अज़ल ज़िल खां निकितल आहे। तव्हां वटि रहमत जूं छांव खणी ईंदो, कुर्ब जा ककर थी ईंदो, रहमत जा बादल भरिजी ईंदा। शहरुन महीनो अज़ीमुन वॾो, पोइ 40 ॾींहं अथसि छा 30 ॾींहं आहिनि, वॾो छा में आहे शान में वॾो आहे। मुबारकुन बरकत वारो महीनो आहे। फीह लैलतुन खैरुम मिन अल्फ शहर, उन जी हिक रात बेक़दर 1000 महीननि खां भली आहे। 1000 महीना हिकिड़ो माण्हू जंहिं महीने में शबे कदर न हुजे, रमज़ान न हुजे, 1000 महीना बि अल्लाह जी इबादत करे, अल्लाह जे बारगाह में सजदा करे, अल्लाह ताला जा ज़िक्र करे, अल्लाह ताला खे यादि करे। 1000 महीना हिक पासे हुजनि, शबे कदर ॿिए पासे हुजे। अल्लाह जो क़ुरान थो फरमाए लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर, क़द्र जी रात उन 1000 महीननि खां भली आहे। नबी फरमाइनि था शहरुन महीनो अज़ीमुन वॾो मुबारकुन बरकत वारो, उन जी हिकु रात 1000 महीननि खां भली आहे। अॻिते छा था फरमाइनि, जेको उन में नफ़िल पढ़ंदो उनखे फर्ज़ जो सवाब, जेको फर्ज़ पढ़ंदो 70 फर्ज़नि जो सवाब। मज़ेदार ॻाल्हि, जेको रोज़ा खोलाईंदो, जेतिरा माण्हू इन जे लंगर ते रोज़ा खोलींदा ओतिरो अल्लाह ताला जी ज़ात बरकात उन जी भाङे में हिस्से में दफ़्तर में रोज़ जो दर्जो लिखाईंदो। मिसाल तौर हिकिड़े माण्हू रोज़ खोलाए 100 माण्हू आया त 100 माण्हुनि जा 100 रोज़ा हिन जे दफ़्तर में आया। पर मदीने वारे साईं वज़ाहत कई त मिन ग़ैर ऐं युनक़स बिन उजूरिहिम शैउन, ईअं न आहे त बुखा उञ वारा रोज़ा वारा जन रोज़ा रखिया उहे महरूम थी वेंदा, न उन्हनि खे त दर्जो मिलंदो ई मिलंदो, पर उन्हनि जे दर्जे जेतिरो दर्जो अल्लाह ताला हिन जे दफ़्तर में लिखाईंदो। साहबी पुछे तो या रसूल अल्लाह लैस कुल्लुना यजिद मा यफ्तर बिसाइम, असीं सभई त मालदार कोन हूं, सिद्दीक़ उमर उस्मान हैदरी करार जहिड़ा कोन आहियूं, के गरीब आहियूं, के मिस्कीन आहियूं, के तमामु मिस्कीन आहियूं, लाचार आहियूं। मुंहिंजा महबूब जन वटि पंहिंजे पेट जो पूत बि कॾहिं आहे कॾहिं न आहे, असांखे इहो रोज़े खोलण जो दर्जो कीअं मिले? साईं फरमाईनि था युतिल्लाह हाज़ा सवाब मन फतर साइमन वलो अला तमरतिन औ मज़कत लबनिन औ शरबत माइल, खारक ते खोलाए, खीर जी ढुक ते खोलाए, पाणी जे लप ते खोलाए, रब उनखे बि उहो ई दर्जो ॾींदो। गरीब आहे त मायूस न थिए, मिस्कीन आहे त महरूम न थिए। ज़रूरी न आहे त छेला कुकड़ करे, जहिड़ो हाल तहिड़ो पिरियानाल। नबी करीम जी ज़ात बरकात उम्मतियो जंहिं महीने जे लाइ मदीने जो साईं हर साल शाबान जी 29 तारीख़ वही फज़ाइल बयान करे, बरकतूं बयान करे, शान बयान करे, उन महीने जो क़द्र उम्मती न करे ते उम्मती कहिड़ो चइबो? हदीस में आहे क़यामत जो रिहारो थींदो, अल्लाह जा मलाइक हिकिड़े शख़्स खे पकियो जहन्नम में वठी था वेंदा। जहन्नम ॾे जो ईंदो त दाहूं कंदो या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह, चओ सुभान अल्लाह। क़यामत में सभिनी खे पतो पवंदो त छुटंदो उहो जंहिंखे मदीने वारे जा हथ नसीब थियनि। इन जे करे नबी सवोरा हज़रत आदम वटि माण्हू ईंदा, चवंदो मुंहिंजी जाइ न आहे, ॿिए ॾे वञो। आदम साईं मोकिलियो हज़रत नूह ॾे, हज़रत नूह मोकिलींदो हज़रत इब्राहिम ॾे, हज़रत इब्राहिम मोकिलींदो हज़रत मूसा ॾे, पोइ हज़रत ईसा ॾे। ईअं हलंदे हलंदे जॾहिं हज़रत ईसा वटि ईंदा फरमाईंदा चरिया चाल था, ॿिए पासे वञो ई न, वञो मुस्तफ़ा जे दरवाज़े ते। यही दर है जहां शान दुनिया सर झुकाते हैं, यही दर है जहां शान दुनिया सर झुकाते हैं, सवाली बन के आते हैं मुरादें लेके जाते हैं। मुझे महबूब जी दरबार आ जिते नबी था ॾिसजनि ते ख़ुदा राज़ी करणो अथव,
जहन्नम खां बचणो अथव, आख़िरत में मोचारो बनणो अथव, त ॿियो दरवाज़ो ई कोन्हे। वञो त मुहम्मद जे दरवाज़े ते वञो, वञो त मुस्तफ़ा जे दरवाज़े ते वञो, मुंहिंजे हबीब जा परवान जन नबीअ बि एॾे जो ॾस ॾींदा। भला नबीअनि सॻोरनि खे ख़बर आहे त अलाह आहे या न? ॻाल्हायो। पोइ चवनि हा खे बाबा ख़ुदा खां दुआ घुरो, चओ रब खे। नबी माज़अल्लाह देवबंदी वहाबी अहिड़ा अथव जो नबीअनि ते फतवा बिदअती आहिनि। माज़अल्लाह ही मुरदा ई न थियनि, छो त हुन ज़हन में अहिड़ो यहूदनि ज़हर पटाए छॾियो आहे त कंहिं बि क़ीमत में तव्हांखे नबीअ जी ज़ात खां रोकणो आहे ऐं वलीअनि खां रोकणो आहे त पोइ डॉलर मिलंदव, न त पोइ डॉलरनि जी बदिरां ॿियो कुझु मिलंदो। अल्लाह पनाह में रखे, रब्बुल आलमीन महफूज़ रखे। 1,24,000 मैदान महशर में नबी आहिनि। को बि नबी ईअं नथो चवे त बाबा चरिया छा था, ख़ुदा खे ॻाल्हायो, ख़ुदा खे चओ। चवनि था वञो हुन ॾे, वञो हुन ॾे, वञो हुन ॾे। सुन्नी तुंहिंजो अक़ीदो केॾो सुहिणो आहे। इहो ई अक़ीदो दुनिया में बि कम वारो आहे, आख़िरत में बि कम वारो। हुन ॾे वञो, हुन ॾे वञो। हलंदे हलंदे मुस्तफ़ा जे दरवाज़े ते ईंदा, मदीने जे मीर जे दरबार में ईंदा। साईं फरमाईंदो अन अल्लाह, मां वेठो न। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। कंहिंखे न ॿार हुजे, उनखे को दड़को ॾे, बीहो ठही थो मारे थो त भॼंदो पीउ ॾे, पीउ जे टंगुनि में भाकुर ते विझंदो, बाबा मूंखे मारे थो, ईअं आहे या न? भॼंदो जीजल माउ ॾे, भॼंदो भाउ ॾे, भेण ॾे। ख़ुदा जो कसम आहे, जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, न अबू हूंदो, न अम्मा हूंदी, न भाउ हूंदो, न भेण हूंदो। अरे मूं जहिड़ा गुनहगार भॼंदा मिठे मुहम्मद जे दरबार ॾे, हबीब जे दामन में चमड़ंदा त मुंहिंजा साईं मथे मलाइक मारीनि था, असांखे जहन्नम ॾे गेले था वञनि, असांखे अज़ाब था कनि। हिकु इहो ई दरवाज़ो हूंदो जिते गुनहगारनि खे जीउ मिलंदो। अल्लाह अकबर। सोने नबी जा परवानो एॾो मुंहिंजे अल्लाह ताला जो निज़ाम साफ़ लॻो पियो आहे। हदीसनि जा किताब भरिया पिया आहिनि। पोइ बि चओ नबी खे छो था चओ, पोइ बि नबी खे छो था चओ, नबी खे छो था कयो? ख़ुदा कंहिंखे अंधो न बनाए, कंहिंजी अकुल ते पर्दा न अचनि। मोह परे मूंखां परे न वञा। ॻाल्हि पे कयमि त क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, हिकिड़े शख़्स खे अल्लाह जा मलाइक जहन्नम ॾे खणण पिया वेंदा, गेले पिया वेंदा। वेंदे वेंदे सोचींदो त मां नबी साईं खे सॾड़ा कयां। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सॾु कंदो त साईं पहुची वेंदा, सॾु कंदो साईं ॾाढा त चओ। छो पहुचंदा? छो त महबूब करीम खे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पावर ॾिनो आहे। हबीब तूं चवंदो वञ मां छॾींदो वञ। मगर यादि रखो, रोज़ा न रखण वारो बेरोज़ा तो मुसलमान, ढगनि ऐं ढोरनि वांगुरु सॼो ॾींहुं चढ़ण वारो, गॾहनि ऐं कुतनि वांगुरु पाणी पीअण वारो, होटलुनि ते धिका खाइण वारो, बीड़ियूं सिगरेट इस्तेमाल करण वारो, ख़ुदा जे कहर खे सॾ करण वारो, उहो बेरोज़ा तो क़यामत जो ॾिहाड़ो थींदो। गुनहगार खे वठण ईंदा मलाइक, नबी करीम जी ज़ात खे सॾु कंदो साईं ईंदा। मलाइक चवंदा क़िबला तव्हां छॾायो त भली छॾायो, असांखे कोई इतराज़ कोन्हे, पर हिन जे मथां रमज़ान जे महीने जो केस आहे। हिन रमज़ान जा रोज़ा न रखिया हा। मुंहिंजा सुहिणा नबी फरमाईंदा त जे रमज़ान जा रोज़ा न रखिया अथसि त मुंहिंजो न आहे। इन ते रमज़ान जे महीने जो फरियाद आहे न। क़िबला हा फरमाईंदा मां न छॾाईंदोमांसि, भली जहन्नम जा मज़ा माणे। पोइ बेरोज़ा तंहिंखे मिलियो छा? रोज़े न खाए कमायो छा? अबा डॉक्टर झलई, खंड न खा, शुगर थी न खाईंदे, चांवर न खा न खाईंदे, पटाटो न खा न खाईंदे, मिठी शइ न खा न खाईंदे। डॉक्टर जे चवण ते छो थो हली त मुंहिंजी जान बची पए? डॉक्टर जे चवण ते ये सभई शयूं छॾण वारा जान बची पवंदी, पर जे रब जे चवण ते खाधो पीतो छॾे रोज़ा रखंदे त ईमान बची पवंदी। डॉक्टर जे चवण ते हलंदे ही जहान सुहिणो थींदी, पर अल्लाह खे राज़ी बनाईंदे ही जहान बि सुहिणो थींदी, अॼु जहान बि सुहिणो थी पवंदी। अल्लाह ताला छा फरमाए तो मूं रोज़ा छो फर्ज़ कया आहिनि? माना तोखे बुख थी लॻे, उञ थी लॻे, मां पीउ अबा बच्चे खे बुखियो उञो ॾिसंदा,
सहंदा ॻाल्हायो सही। मां चवंदी मुंहिंजो बच्चो बुखियो हुजे, पीउ चवंदो रब मां तंहिंखां वधीक महिरबानी, पर छो थो चवे त बुख हुजे? बाने जो फ़ाइदो हिन में आहे। ॿार खे दवा मां तारी ॾिया, घड़ियूं कंदो, दाहूं कंदो, न पिया हेठ दस्ते ज़ोरीअ वात ते हथ ॾेई ॿ ॼणियूं टे ॼणियूं मां भेण गॾिजी बीहंदियूं, दवा प्यार छो? हिन जी शफ़ा थी, हिन जो फ़ाइदो थिए। जीअं उन में फ़ाइदो आहे, ईअं अल्लाह जे रोज़े में बि फ़ाइदो आहे, रमज़ान जे रहमत में फ़ाइदो आहे, रोज़े जी बरकत में फ़ाइदो आहे। जे रोज़ा रखिया, अल्लाह खे राज़ी बनायो, जी जलमा जी दवा में एॾो फ़ाइदो कोन्हे जेॾो अल्लाह जे रोज़े में फ़ाइदो आहे। इन जे करे अल्लाह जी प्यारनि हज़रत भटाई साहिब जे जवान फरमायो त मूंखे मूं तिरियनि ॿधी विधो ॿार में, ओ भाई चवनि त मतां पाण पुसाई, मूंखे दरिया में लाहे, पाणी जे तला में लाहे, हाणे चवनि था पाण न पुसा, कीअं बचां? कामिल मुर्शिद आहे न, चओ छा आहे? जंहिंखे मुरीद ते रहम आहे, जंहिंखे मुरीद ते प्यार आहे, जंहिंखे मुरीद जे हाल ते महिरबानी आहे, छा थो ॾस ॾे? फरमाए थो प्रीत रख पंजनि सां, टीह ई कर बहाल, 5 नमाज़ूं 30 रोज़ा। प्रीत रख पंजनि सां, 30 ई कर बहाल, इन्हीअ गोरीअ ॻाल्हि तुंहिंजो पांध पुसंदो की न की। 5 नमाज़ूं 30 रोज़ा रखंदे अल्लाह ताला जा बाना ख़ुदा कंदो, गुनाह न कंदे। पर जी थी पियो आहे त पोइ ने हिकिड़े रमज़ान में रोज़ा रखी, 11 महीना गुज़रिया, ग़लतियूं थियूं, कुसूर थिया, ॾूह थिया, गुनाह थिया, वरी 12हों महीनो आयो, रोज़ा रखंदे उन हिकिड़े महीने जे सदके अल्लाह ताला तुंहिंजे 11 महीननि जा गुनाह बख़्शे छॾींदो। एतिरी अल्लाह जी महिरबानी आहे, एतिरी अल्लाह जी करम नवाज़ी आहे, एतिरी रब जी नवाज़िश आहे। को बि रोज़ा न रखी, दुरूद पर सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह, वॾे आवाज़ सां पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मदीने साईं फरमायो खलूफ फम साइम अतयब इंदल्लाह मिन रिहिल मिस्क। हिकिड़ो माण्हू रोज़ो थो रखे, सुबुह जो पेट मझां अंदरां रीह निकिरंदा आहिनि, गैस निकिरंदी आहे, उनजे करे वात में बू पैदा थींदी आहे। महबूब सां फरमाइनि त रोज़ेदार जे वात में जेका बू थी पैदा थिए, तोखे न वणे, ॿिए खे न वणे, टे खे न वणे, पर वात में छा पियो अथई? पर नबी सोना फरमाइनि था त खलूफ फम साइम, रोज़ेदार जी वात जी बूए अतयब इंदल्लाह मिन रिहिल मिस्क, रब करीम जे दरबार में मुश्क खां वधीक प्यारी हूंदी आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। एतिरो रोज़े जो शान आहे। नबी करीम जी ज़ात आहे, बरकात उम्मतियो, अल्लाह ताला जो अहम फर्ज़ा रोज़ो, शानदार फर्ज़ा रोज़ो, सेहत बि रोज़े में आहे, बरकत बि रोज़े में आहे, रहमत रोज़े में आहे। इन जे करे जॾहिं असहाबी सवोरा वेठा आहिनि, कचहरी पई हले, नबी करीम वेठा हा, नबी करीम जी ज़ात वेठा आहिनि, पुछो थो वञे तोखे छा प्यारो आहे, तोखे छा प्यारो आहे, तोखे छा प्यारो आहे, तोखे छा प्यारो आहे। हज़रत अली खां पुछनि था, अली तोखे छा प्यारो आहे? सिद्दीक़ सोने खां पुछो तोखे छा प्यारो आहे? चईसीं 3 शयूं कहिड़ियूं? हिकिड़ो तुंहिंजो दीदार वेठो कयां, ॿियो मुंहिंजी मिल्कियत तुंहिंजे कदमनि तां कुर्बान थिए, टियों मुंहिंजी नियाणी तो मुहम्मद घोट जो नंगो आहे, इहा ॾाढी शइ मूंखे प्यारी आहे। उमर सोना तोखे छा प्यारो आहे? चई क़िबला तो अल्लाह जे दीन जे दुश्मन सां जिहाद करण, जो अल्लाह जे प्यारनि ॿारनि जो दीदार करण, जो हक़ जो हुक़ ॾियण। उस्मान तोखे छा प्यारो आहे? चई क़िबला इत्आम तआम व इफ़शाउ सलाम व सलात बिल्लैल वन्नास नियाम, हिकिड़ो खाधो खाराइण, ॿियो माण्हुनि खे अस्सलाम अलैकुम चवण, टियों माण्हू निंड में पिया हुजनि, मां पंहिंजे यार जी यादि में बीठो हुयो। हैदर करार तोखे छा प्यारो आहे? क़िबला मूंखे 3 शयूं प्यारियूं, कहिड़ियूं? सौम सईफ़, इकराम दैफ़, ज़रब सईफ़, हिकिड़ी तलवार जंग में हलाइण प्यारी आहे, ॿियो महिमान जी महिमानी करण प्यारी आहे, टियों ऊन्हारो हुजे,
छिती गर्मी हुजे, तारों खुश्क थी वञे, बदन ते लर्ज़ अची वञे, उन गर्मी में रोज़ो रखण मूं अलीअ खे ॾाढो प्यारो। हाणे सॾायो बि था हेतिरी, सॾायो बि था हबदार, रोज़े जी ॻाल्हि करे कंहिं चपाट हणी कढियई, नफ़्स जा पुजारी न थियो, अल्लाह खे नाराज़ न बनायो, नबी करीम जी बेफ़रमानी न कयो। रोज़े में रहमत ई रहमत आहे, बरकत ई बरकत आहे। मदीने जे मीर फरमायो त रमज़ान जे पहिरीं ॾहाके में रहमत, विचें ॾहाके में गुनाह जी बख़्शिश आहे, आख़िरी ॾहाके में जहन्नम जे बाहि खां नजात आहे, छुटकारो आहे। तवज्जो ॾियो, कपिड़ो मेरो आहे, उनखे पहिरें छा कंदो, पाणीअ में पुसाईंदो, कि सुके खे साबुण हणंदो, ॻाल्हायो बा, पुसाईंदो। पहिरें ॾहाके में तुंहिंजे मुंहिंजे गुनाह जे दफ़्तर ते रहमत जो पाणी पए थो, विचें ॾहाके में वरी मग़फ़िरत जो साबुण तो कुदरती लॻे, आलो करे पोइ साबुण हणंदो आहे न। पोयों ॾहाको थींदो त उन दफ़्तर ते गुनाह हूंदो ई कोन। जॾहिं ईद जो ॾिहाड़ो थींदो, मैदान में ख़ल्क़ ते इकट्ठे थींदी, ख़ुदा जा बांधा ते वेहंदा, अल्लाह फरमाईंदो मलाइको छा आहे, रब्बुल आलमीन ईद जो ॾिहाड़ो आहे, केर आया आहिनि, तुंहिंजे महबूब जा उम्मती आया आहिनि, छा लाइ आया आहिनि, छा था घुरनि। असांजी अनूर शुगर मिल आहे न बा, बोनस केरु घुरंदो, मज़दूरी जे कई हूंदी आहे, हितां साईं साले मां निकिरी पोइ बि सेठ साहिब असांखे बोनस ॾेई ॾींदो। ॻाल्हायो त सही, ॻाल्हायो त सही। जंहिं मज़दूरी कई हूंदी न, रमज़ान में बि जंहिं रोज़ा रखिया हूंदा, तरायूं पढ़ियूं हूंदियूं, उनजो हक़ आहे ईद जे ॾिहाड़े मैदान में अचे घुरे त मुंहिंजा मौला, दुनिया जा सेठियूं कारखानेदार बोनस ॾींदा आहिनि, 5% ॾींदा आहिनि। मूं सॼो महीनो क़ुरान पढ़ियो आहे, तरायूं पढ़ियूं आहिनि, रोज़ा रखिया आहिनि, मूंखे छा थो ॾी। रब चवंदो मलाइको छा था घुरनि, मौला तुंहिंजा बाना आहिनि, मज़दूरी कई अथनि, तुंहिंजे दरबार में साली बंदी आया आहिनि, घुरनि आया आहिनि, मलाइको छा था घुरनि, गुनाह त बख़्शे छॾियामान, रहमत बि कईमान, मग़फ़िरत बि ॾिनीमान, जहन्नम जे बाहि खां आज़ाद बि कयोमान। फरमाईंदा मुंहिंजा मौला अञा हिकिड़ी शइ खपेनि, कहिड़ी, जन्नत बि ॾीन, जन्नत में पंहिंजो दीदार बि कराई। अल्लाह फरमाईंदो इशहदू या मलाइकती, मलाइको तव्हां शाहिद रहो, मां गुनाह बि बख़्शामान, आज़ादी बि ॾिनी मान, रहमतूं बि कयूं मान, सॼो महीनो मुंहिंजे यादि में गुज़ारियूं, मुंहिंजी फरमान बरदारी कयूं, मां अल्लाह ताला जन्नत बि ॾिनी मान, जन्नत में पंहिंजो दीदार बि कराईंदो मान। इन जे करे भिटाई घोट फरमायो त वखर ढेरूं ढेर पर विहाई दरवेसिरा, कन विहा ए वस कयो वखर वॾी वेर, कनी कंदे सेर वखर विकामी वियो, कनी कंदे सेर वखर विकामी वियो। दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। खुली पढ़ो वॾे आवाज़ सां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हिकिड़ा आहिनि ज़ाहिर जा आलिम, जेके लुग़तूं ॾिसी तफ़सीर हदीस जा शरह ॾिसी बयान कंदा आहिनि, हिकिड़ा वरी आहिनि बातिन जा आलिम। हज़रत बादशाह पीर ज़ाहिर बातिन ॿिन्ही जो आलिम, ज़ाहिरी इल्म में बि कमाल आहे, बातिनी इल्म में बि कमाल आहे। इल्म पढ़ी उलमा वटां सनदूं हासिल करे, इख्तिताम करे, पढ़ाई जो निसाब पूरो करे, हिकु भेरे हिते मस्जिद में लेटी पियो आहे, अञा निंड नाहे, बैनल यक़ज़त वन नौम, कुझु अखि लॻी आहे, कुझु जाग आहे। साईं फरमाए थो मां निहारियां त मुंहिंजो सुहिणो नबी मुंहिंजे मथां बीठो आहे। कहिड़ा मुड़ुसनि जा भाग, हा हा केतिरी महिरबानी, नबी साईं मथां बीठा आहिनि। मां उथियुसि, वरी निहारियां त नबी साईं सां पोयां हज़रत अली साईं बीठो आहे। महबूबन फरमायो अब्दुल कादिर जी मुंहिंजा आका, जी मुंहिंजा महबूब, जी मुंहिंजा दिलबर हबीब, तूं इल्म सुम्हण जे लाइ पढ़ियो आहे। मौली साहब इल्म सां कमु न आहे, अमल बि खपे, महिनत बि खपे, हथियार हथ में आहे, पर जिहाद न कंदो त मुजाहिद न आहे।
जंग न लड़ंदो त गाज़ी न आहे। इल्म त ख़ुदा ॾिनो आहे पर इल्म खे महबूब जे दीन लाइ इस्तेमाल नथो करे त पोइ कहिड़े कम जो? मुंहिंजा सुहिणा नबी फरमाइनि अब्दुल कादिर जी मुंहिंजा आका पढ़ियो ई सुम्हण जे लाइ न। मुंहिंजा साईं जीअं फरमायो उथी मुंहिंजे दीन जी दावत ॾे। दीन जी जवाब ॾियो। दावत इस्लामी वारो दीन जी दावत, दीन जी दावत ॾे। कई असांजी सुन्नत जमातूं तंज़ीमूं आहिनि सभु अल्हम्दुलिल्लाह कम कनि पिया। मुंहिंजे मुर्शिद सॼण साईं जन जी जमात कम करे पई, ॿियूं बुज़ुर्गनि जी जमातूं कम कनि पयूं। अल्लाह ताला करे ईअं सुन्नी टिड़ी खिड़ी घर घर में मुहम्मदी इश्क जो पैगाम पहुचाए। आमीन चओ, आमीन चओ। हबीब जा परवानो होसे पाक नबी साईं 7 भेरा लिब वात में विधी, 6 भेरा अली साईं विधी। नबी साईं जे प्यारे अली अदब को 7 भेरा न कया मता हबीब सां बराबरी थी पए। इल्म भी मिलियो, अमल भी मिलियो, रूहानियत भी मिली। होस पाक मत रमज़ान में हन 5 खलक रे मीम सात अल्फ नून। रे मजा मुराद रहमत, रोजेदार ते रहमत ही रहमत आ। मीम मजा मुराद मोहब्बत, रोजेदार जी ला अल्लाह वट मोहब्बत आ। ज़ाद मजा मुराद ज़मानत, जेको रोजा रखे ते जे जन्नत जो ही महीनो ज़ामिन आ। अल्फ मजा मुराद उल्फत, जेको रोजा रखे ते अल्लाह जी मेहरबानी आ। नून मजा मुराद नजात, जेको रोजा रखे ते जहन्नम जे बाहि खां नजात ही नजात। मुझे प्यारे हबीब जा उम्मतियो अब्बो कम न अचे, अम्मा कम न अचे, नगो कम न अचे, न्याणी कम न अचे, अमीर कम न अचे, दोस्त कम न अचे, वडेरो कम न अचे, दुनिया जो को ऑफिसर कम न अचे, बादशाह वज़ीर कम न अचे। ऐं उते असांखे रमज़ान जो महीनो साथ ॾे त इन महीने में असीं अल्लाह खे छो नाराज़ी बनायूं? 11 महीना खाई तो पी तो गौर तो घुमी, अब 12 महीने शाख जो पानी बंद कंदा आहिनि न, बैराज बंद कंदा आहिनि न। छो कि खाती ॾियोसि कुझु हिन पेट खे खाती ॾे रोज़े सां। इन में एतिरो च माल गॾु कयो अथई जो बसि ख़ुदा रहम करे। जन पेट्रोल खे बाहि वठंदी आहे, जे रोज़ा न रखियाई त इन खे जहन्नम जी बाहि भड़का करे वठंदी। तौबा नऊज़ बिल्लाह। रोज़ेदार थी ईअं न जो तूं हाजी हुजी, तूं मौलवी हुजी, तूं निमाज़ी हुजी, तूं गाज़ी आहीं, तूं फ़कीर आहीं, तूं दरवेश आहीं ऐं घर में रोज़ो न हुजी। अल्लाह ताला तौफ़ीक़ ॾे घर वारी खे, अमड़ खे, अदीअ खे, नंग खे, न्याणी खे ॿुधा अम्मा रोज़ा रख, ईअं रख जे मुंहिंजे मिठे मोहम्मद करीम जे न्याणी ख़ातून जन्नत रखिया। असां वटि बास अदियूं दुहिल सां चरना सां ॼञ सां हलबो, डाट सन भर बि विच ते मंगण हार पुठियां ड्रंड इहे बास बासी। पर ख़ातून जन्नत बास कहिड़ी थी बासी? बचड़ा बीमार थी पिया, बोला मुंहिंजे पुट खे चाह कर त मां 3 रोज़ा रखंदी। रोज़ा थी रखे घर में खाधो न आहे, जम जी हिकिड़ी मानी आहे, मानी पचाए बस कई। हज़रत अलीअ जो हिस्सो, हसन जो, हुसैन जो, न्याणियुनि जा ॿिए बाक़ी टुकड़ो बचे पंहिंजे लाइ। शाम जो टाइम थी, ग़रीब दर ते अचे, अम्मा अल्लाह जे नाले मानी ॾियो त रोज़ो पाणीअ ते खोले मानी रब जे नाले ॾेई छॾी। हिकिड़े ॾींहुं मिस्कीन आयो, ॿिए ॾींहुं यतीम आयो, टे ॾींहुं कैदी मुस्लमान जेल मां निकिरी आयो। ख़ातून जन्नत 3 ॾिहाड़ा रोज़ा बि रखिया, अल्लाह जे नाले ख़ैरात बि कई। इन जे करे अल्लाह ताला फरमायो त मुंहिंजा बाना जन्नत में केरु वेंदा? इन्नल अबरार यशरबून मिन कासिन कान मिज़ाजुहा काफूरा। बयान कंदे कंदे अल्लाह छा फरमायो? वयुतइमून अत्ताम अला हुब्बिही मिस्कीनम व यतीमम व असीरा। मुरब जी मोहब्बत में पाण खे बुखियो था रखनि, या मानी जी खाधे जी मोहब्बत बि आहे, न के हूंदे बि पाण खे बुखियो रखे। मिस्कीन यतीम खे बि खे खाराईंदा पिया, हुनजो बदिलो मां छा ॾींदोमान? जन्नत ॾींदोमान, शराबन तहूरा ॾींदोमान, सलसबी ॾींदोमान, नहरियूं ॾींदोमान। दुनिया में जेको पाण खे बुखियो रखंदो उनखे ग़रीब जी बुख यादि पवंदी। यार बुख केॾी ॾुखी आहे, उहो ग़रीब ते रहम कंदो, ग़रीब ते ॿाझ कंदो, ग़रीब ते क्यास कंदो। रोज़े में कई हिकमतूं आहिनि, कई बरकतूं, कई भलायूं आहिनि। अल्लाह ताला जा प्यारा बानो, इन इबादत खे कॾहिं बि न छॾियो, कॾहिं बि न छॾियो, कॾहिं बि न छॾियो। मिस्र में ॾुकार पियो, हज़रत यूसुफ ने मानी न खाईंदो,
कि भला तव्हां त खाओ, हमें तो मां खाईंदुसि न, पेट भरियल हूंदो त मूंखे बुखिया यादि न पवंदा। रब चए थो तव्हां रोज़ा रखो, तव्हांखे बुख ईंदी, तव्हांखे यादगिरी ईंदी त ग़रीब जे घर में कुझु न आहे, बुखियो हूंदो, फितरो ईंदा कयो, फितरो अदा कंदा कयो, फितरे सां ग़रीब जो हाल भलो थींदो। जे तव्हीं ईद मल्हायो या ग़रीब मल्हाए, हुनखे ख़ुशि रखो त मां रब तव्हांखे ॿिन्ही जहान में ख़ुशि रखे छॾियां। अल्लाह जा बानो, अल्लाह फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिब अलैकुमुस सियाम कमा कुतिब अलल लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून अय्यामम मअदूदात। ए ईमान वारो, अव्हां ते रोज़ा फर्ज़ कया आहिनि, रुॻी तव्हां ते न, कमा कुतिब अलल लज़ीना मिन क़ब्लिकुम, या तव्हां खां अॻियां ते फर्ज़ कया विया हुआ पर उन्हनि ते मटायो। गर्मी में रमज़ान आयो न, गर्मी में न, पर सर्दी में रखंदा हुआ, जब हिनजे पीउ जी बादशाही। अब रमज़ान सियारे में आयो कि राति जो सीअ में कहिड़ो थींदो, बहार में रखंदासीं। रब चए थो उन्हनि ते फर्ज़ हा, पर उन्हनि ईअं कयो, तव्हां ईअं न कजो। गर्मी अचे त मुंहजो, सर्दी अचे त मुंहजो, बहार अचे मुंहजो, सर अचे मुंहजो। कमा कुतिब अलल लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। नतीजो छा निकिरंदो, तव्हां में तक़वा पैदा थींदी, परहेज़गारी पैदा थींदी। केतिरो वक़्तु रोज़ो रखूं, अय्यामम मअदूदात, ॼञल ॾींहं आहिनि, घणी का तकलीफ़ न आहे, पर जेको बीमार आहे, सफ़र ते आहे, चङो भलो थिए पोइ रखे, मोटी अचे पोइ रखे, रब सहूलियतूं बि ॾिनियूं आहिनि। हीअ आहे रमज़ान जी फज़ीलत, फ़ज़ाइल जेके मूं गुनाहगार अवां सामीन किराम जे साम्हूं अर्ज़ कया। दुआ कयो अल्लाह ताला असां मुस्लमाननि मां हर हिक खे, औरत मर्द खे, नंढे वॾे खे, जवान पोढ़े खे, जंहिंखे बि अल्लाह ताला सिहत ॾिनी आहे उनखे रोज़ा नसीब करे। रोज़ा रखो, रोज़ा रखायो, रोज़नि जी कोशिशि कयो, रोज़नि जे लाइ माण्हुनि खे दावत ॾियो, रोज़ा खोलायो। रहमती रहमत आहे, बरकती बरकत आहे। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अल्लाह से मुंहिंजो चवणु ॿुधण वारनि जो ॿुधणु क़बूल फरमा। ये रिकॉर्डिंग हाफिज मुश्ताक अहमद भट्टी सेवानी। रब करीम असांखे रोज़े सां प्यार नसीब फरमा, रोज़े सदके बेड़ा पार फरमा, बेरोज़े हुजण खां बचा। औरत मर्द खे, नंढे वॾे खे, पोढ़े जवान खे रोज़ा तो बना। रमज़ान जो अदब एहतराम नसीब फरमा। अल्लाह से पंहिंजी हबीब जी मोहब्बत नसीब फरमा। बरकत इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लून अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम अलैहि। आमीन सुम्मा आमीन। रहमत या